इते आगाह कयूं त दराज़ा शरीफ़ जी दरगाह सचल सरमस जे गादी नशीन जे भाउ ऐं DSP में तकरार तेज़ थी वियो आहे। ख्वाजा नज़रुल हक़ ऐं DSP फ़हीम फारूकी तरफ़ां हिक ॿिए ते केस बि दाख़िल कराया विया आहिनि। ॿिन्ही अॻवाणनि तरफ़ां हिक ॿिए ते ज़मीन ते कब्ज़े ऐं हमले जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। दरगाह सचल सरमस जे गादी नशीन जे भाउ ऐं DSP तरफ़ां हिक ॿिए मथां संगीन इल्ज़ाम लॻाइण खां पोइ हिक ॿिए ख़िलाफ़ केस दाख़िल कराया विया। उलमा मशाइख़ सिंध जे सदर ख्वाजा नज़रुल हक़ ऐं DSP फ़हीम फारूकी ऐं ॿियनि मथां ज़मीन ते कब्ज़े जो केस दाख़िल करायो। ॿिए पासे DSP फ़हीम फारूकी ख्वाजा नज़रुल हक़ मथां हमले जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। धुरनि में छिकताण सबबि इलाइक़े में ॾहकाव पखिड़ियल आहे। उस्तादनि ख़ौफ़ विचां प्राइमरी स्कूल बंदि करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया अवांखे अहम मामिलो साम्हूं आयो आहे। ख़ैरपुर जो इलाइक़ो आहे दराज़ा शरीफ़, जिते दरगाह सचल सरमस जे गादी नशीन जे भाउ ऐं DSP में ज़मीन जी मालिकीअ तां तकरार तेज़ थियो आहे। ख्वाजा नज़रुल हक़ ऐं DSP फ़हीम फारूकी तरफ़ां हिक ॿिए ते केस दाख़िल कराया विया आहिनि। ॿिन्ही अॻवाणनि तरफ़ां हिक ॿिए ते ज़मीन ते कब्ज़े ऐं हमले जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। उलमा मशाइख़ सिंध जे सदर ख्वाजा नज़रुल हक़ DSP फ़हीम फारूकी ऐं ॿियनि मथां ज़मीन ते कब्ज़े जो केस दाख़िल करायो। ॿिए पासे DSP फ़हीम फारूकी ख्वाजा नज़रुल हक़ मथां हमले जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। इलाइक़े में ॾहकाव जी सूरत हाल आहे, छो जो ॿिन्ही धुरनि में छिकताण वधे पई ऐं प्राइमरी स्कूल ख़ौफ़ विचां बंदि कयो पियो आहे। इन मामले ते असां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। असां सां गॾु ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। ख्वाजा साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। आगाह कजो, ही छा मामिलो आहे? DSP फ़हीम फारूकी ऐं अवां हिक ॿिए ते इल्ज़ाम बि हणो पिया ज़मीन ते कब्ज़े ऐं हमले जा। ॿिन्हिनि हिक ॿिए ख़िलाफ़ केस बि दाख़िल कराया आहिनि। छा मौक़िफ़ आहे हिते अवां जो? हाँ, उनखे चयोसि जेको दरगाह जो गादी नशीन त कोन्हे को, उनजो भाउ आहे ऐं गादी नशीन त जलावतन थियल आहे। उन खां बाद में हे वरिते थो हरूभरू उते गुंडागर्दी कंदो, बदमाशी कंदो, सरकारी प्लाट औकाफ जा उन ते कब्ज़ा कंदो, वरिते थो पाण जहिड़ो ॿिए खे न सम्झे। हिनजी एॾी जी फ़हीम साहब, पहिरां ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी साहब खे पंहिंजो मौक़िफ़ ॾियणु ॾियो त उन्हनि जो छा चवणु आहे? जी ख्वाजा साहब। उते वञी हिन नंढड़े ॿारनि खे स्कूल मां धिके कढियो आहे ऐं जेका असांजी मॉन्टेसरी जा ॿार आहिनि, 9th क्लास जी छोकिरियूं आहिनि, इन माण्हू खे माना एतिरो बि साईं ख़्यालु कोन्हे, पाण खे पुलिस जो ऑफिसर थो सम्झे, त ॿारनि सां अची हुनखे धिका धुकी कई अथनि। ऐं उन ॾींहुं बि जेको असांजी केस दाख़िल कयो आहे, मां इतफ़ाक़नि साईं पंहिंजे हिकिड़ी मच कचेरी तां मोटी दरगाह शरीफ़ ॾे वञा पियो त अची हिननि माण्हुनि जेका शराब जे नशे में हिननि सां गॾु कुझु पुलिस जा गार्ड्स हुया, कुझु हिननि जा भाइर हुया, अची असां ते माना शराबी नशे में धमकियूं ॾिननि, असांजे फुली ज़बानी थ्रेट्स ॾिननि त फलाणी माना असांजी जेकी मुरूसी मिल्कियतूं आहिनि उन्हनि तां हथ माना खणी वञो, असांजियूं आहिनि। त उन ते मज़म्मत थी वई। असांजी मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो असांजो मुरीद मुंहिंजो ज़ख़्मी थी वियो हिननि जे हमले जे करे, त हुनजो मथो फाटी पियो। असां वञी SSP साहब खे बि इंफॉर्म कयोसीं, अॼु बि असां उमेद था रखूं। ऐं साईं त साईं इलाही तव्हांजी के ज़मीन ते कब्ज़ो थियो आहे? जी साईं, बिल्कुलु उन ते स्टिल बि हिननि जो कब्ज़ो आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु हुयो, रुगो मां 2 मिंट में पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां। त साईं फ़हीम फारूकी साहब अरबाब रहीम जी गवर्नमेंट में अगवा जे केसनि में, जंहिंमें अगवा जे दौरान हिननि जे हथ मां ॿार मरी वियो, हे डिसमिस थियल आहिनि, 10-12 साल जेल में वियल आहिनि। ऐं जीअं तव्हां ॾिसो त ॿियनि चैनल्स ते बि 2-3 महीना पहिरियों बि हिननि अॻवाउनि जे केस जो मीडिया ते इशूज़ हलिया। मीडिया ते हिनजी ख़बरूं ईंदियूं रहंदियूं। ज़मीन जे मामले ऐं हमले जे ही मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। फ़हीम फारूकी साहब जो हिन ते छा चवणु आहे? DSP साहब, अवां जो हिन ते छा चवणु आहे? ख्वाजा साहब चवनि पिया त तव्हांजे माण्हुनि ते हमिलो कयो, ज़मीन ते बि कब्ज़ो कयो वियो आहे। जेको ॻाल्हाए थो सरासर कूड़ थो ॻाल्हाए। असांजो ख़ानदान हिकिड़ो फ़क़ीरी ऐं बुज़ुर्ग ख़ानदान आहे, कंहिंखे बि शराब जी चाह पर सिगरेट जी इबादत कान्हे का। पाण टोटली शराब वॾो अयाश माण्हू आहे। ऐं उन खां बाद में हीउ वरिते थो ब्लैकमेलिंग कंदो ऐं दादा थियण जी गुंडो आहे हिकिड़ो पहिरें क़िस्म जो ताज़नि में। मां त 4-5-6 महीननि खां पोइ ॻोठींदो आहियां 1-2-3 ॾींहं जे लाइ। मां घर वञा पियो पंहिंजे 11:30 जो टाइम आहे, 15-20 हथियारबंद वठी जेके मूंखे हमिलो कयो अथई, हिन जा हमराह नथियूं बि थिया आहिनि, त हिन जा हमराह जेकॾहिं चए थो त हमिलो थियो आहे त ज़ख़्मी थिया हूंदा न। ज़ख़्मी त टोटली मां लॻो पियो आहियां, या ही शो करे या मां शो कयां। मुंहिंजी 3 ॾींहं FIR थी आहे,
हिन SSP खैरपुर जो पैसा ॾेई ऐं SHO खे पैसा ॾेई हिन कूड़ी हिकिड़ी जाली फालिस हिकिड़ी राति FIR कराई आहे। हिन FIR 2 ॾींहंनि खां पोइ छो कराई आहे? फर्स्ट FIR मुंहिंजी थियल आहे जंहिंजो क्राइम नंबर आहे 180। उन खां पोइ 2 ॾींहं ते कल्ह हिकिड़ी ॿी FIR थी आहे जंहिंजो क्राइम नंबर आहे 181। वरी राति जेकी FIR हिन कराई आहे उनजो क्राइम नंबर आहे 182। उहा कूड़ी FIR कराई अथई पैसा ॾेई ऐं पाण खे माण्हुनि खे ब्लैकमेलिंग थो कंदो अचे। ऐं वॾे अफ़सोस सां चवणो थो पवे त तव्हां साहिबनि जे किरदार में ॾुख सां मूंखे चवणो थो पए त हिकमत जेके आहिनि अकबर शाहणी या छा उहे बि हिन सां मुलविस थी करे हिन खे गाइडलाइन करे हिन खे इन्हनि ॻाल्हियुनि तां इन ॻाल्हि जो क़ुर शरीफ़ खणंदो त फ़हीम फारूक़ीअ सां गॾु फ़हीम फारूक़ी जेको ॿियो भाउ हुयो मां अकेलो हुयुमि ऐं मां राति जो घर पियो अचां। राति जो 11:15 बजे मूंखे रोके पंहिंजा हथियारबंद गुंडा बीहारे वॾी दादागिरी फिल्मी स्टाइल सां मूंखे अटैक कयो अथई, हमलो कयो अथई, जंहिंमें मां सख़्तीअ सां मुज़म्मित कंदुसि पंहिंजे SSP खैरपुर जी बि SHO रानीपुर जी बि जिन जेको आहे हिन खे सपोर्ट कयो आहे। जी फ़हीम साहब, तव्हां चओ पिया त तव्हां ते हमलो कयो वियो ऐं तव्हांखे ज़ख़्मी कयो वियो आहे, त ज़मीन जे कब्ज़े जो छा मामिलो आहे? साईं ज़मीन बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए। मुंहिंजे खाते ते असांजे पूरे तराज़ा शरीफ़ देर तराज़ा बल्कि इलाइक़ो ॻोठ छॾे उनखे तव्हां ॾिसो जेकॾहिं मुंहिंजे हिकिड़ो फुट बि मुंहिंजी तराज़नि में ज़मीन आहे उहा तव्हां साहब बि गॾिजी अची हिनखे ॾेई छॾियो जवाब तो ते। ठीकु आहे फ़हीम साहब, अवां जो बि इन ते मामिलो साम्हूं अची वियो, मौक़िफ़ साम्हूं अची वियो ऐं इन ई मामले ते मौक़िफ़ ॾींदे ख़्वाजा नज़रुल हक़ जो इहो चवणु आहे त ज़मीन जो कब्ज़ो जेको आहे उहो फ़हीम फारूक़ी जी धुर तरफ़ां कयो वियो आहे। ॿिन्ही धुरनि हिक ॿिए ख़िलाफ़ केस बि दाख़िल कराए वरिता आहिनि।